नेशनल डिजास्टर मैनेजमेंट अथॉरिटी (NDMA) मूजिब खैबर पख्तूनख्वा समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 18 खां 22 अगस्त ताईं वधीक बरसातुनि जी इम्कान आहे। एडवाइज़री मूजिब 18 खां 22 अगस्त ताईं KP में चित्राल, दीर, हरीपुर, करक, कोहाट, कोहिस्तान, खैबर कुर्रम, मानसेरा, मोहम्मद नौशहरा, मालाकंड, चारसदा, एबटाबाद, बोनेर, हज़ारा, पिशावर, सवाबी सवात, वज़ीरिस्तान ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में विचोले खां तेज़ वसकारे जो इम्कान आहे। गिलगित बल्तिस्तान ऐं आज़ाद कश्मीर में स्तोर, स्कर्दू, हुंज़ा, शगर, बाग, वादी नीलम, मुज़फ़राबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में भी 18 खां 22 अगस्त ताईं किथे किथे ककर वसी सघनि था। इस्लामाबाद, रावलपिंडी, मरी, गलियात, अटक, चकवाल, झेलम, मियांवाली, हफ्ज़ाबाद, सरगोदा, फैसलाबाद, सियालकोट, नारोवाल, ओकाड़ा, लाहौर, गुजरावाला, गुजरात, मुल्तान, बहावलपुर, बहावल नगर, रहीम यार खान ऐं भरपासे में 18 खां 20 अगस्त ताईं विचोले खां तेज़ बरसात जो इम्कान आहे। एडवाइज़री मूजिब सिंध में सखर, लाड़काणो, जैकोबाद, खैरपुर, कराची, हैदराबाद, थरपारकर, ठट्टो, बदीन, मीरपुरख़ास ऐं ॿियनि ज़िलनि में बरसात थींदी। बलोचिस्तान में ज़ियारत, कल्लात, खुज़दार, आवरान, बारखान, सिबी, जाफराबाद, डेरा बुगटी समेत आसपास में 18 खां 20 अगस्त ताईं मींहं जी अखती कई वई आहे। यादि रहे त खैबर पख्तूनख्वा जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में क्लाउड बर्स्ट ऐं वॾे बोड सबबि तबाही थी आहे। मुख़्तलिफ़ हादसनि में 250 खां वधीक माण्हू पंहिंजी ज़िंदगी विञाए चुका आहिनि।